कराची यूनिवर्सिटी जे शागिर्द हयात बलोच जे क़त्ल खिलाफ़ प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन, रूरल स्टूडेंट्स फ्रंट ऐं नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ताज जोयो, कामरेड, दरिया खान चांडियो, आफ्ताब जतोई, कांबो खान उमराणी, सज्जाद उन्नड़ ऐं ॿियनि चयो त शागिर्द हयात बलोच हिकु मासूम ग़रीब घराणे जो ॿारु हो जंहिंखे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। हुननि चयो त बलूचिस्तान में जेका इंसानी हक़नि जी लताड़ थी रही आहे उनखे फौरी तौर ते बंदि कयो वञे। हुननि चयो त मासूम शागिर्दनि खे क़त्ल करणु मुस्तक़बिल जो क़त्ल करणु बराबरि आहे। हुननि चयो त आइन खां मथां उथी शागिर्द हयात बलोच समेत आम माण्हुनि में बेॾोही मासूम माण्हुनि जो बेरहमानो क़त्ल आम बंदि कयो वञे। हुननि मुतालबो कयो त शागिर्द हयात बलोच जे क़त्ल जी साफ़ शफ़ाफ नमूने जांच कराए मुलविस माण्हुनि खे सख्त सज़ा ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।